नौशेरो फिरोज में प्यार जो परणो कदड़ जोड़ो दरबदरी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर। खबर मूजिब नौशेरो फिरोज अदालत सगोरी में प्यार जो परणो कदड़ नाले साजिद अली पुट मोहम्मद ईसे बरी ऐं सुबे राधी गुलजार बरी 2 साल अॻु प्यार जो परणो नौशेरो फिरोज कोर्ट में कयो हो, जंहिंखे तहफ़ुज़ अञा ताईं न मिली सघियो आहे। उन्हनि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार नाले रफ़ीक बरी, अब्बास बरी, मोर बरी, तोतो उर्फ़ सिक्की लधो बरी असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। असांजे घरनि मथां हमिलो कयो आहे, जंहिं सबबि कुझु टाइम पहिरियां असांजो खून थी पियो हो ऐं वरी अॼु 5 माण्हू ॿीहर ज़ख़्मी करे छॾिया आहिनि। असांजो केस 3rd एडिशनल नौशेरो फिरोज कोर्ट में दाख़िल आहे, जंहिंजी FIR सिटी थाणे नौशेरो फिरोज में पिणु दाख़िल आहे। हाणे असांखे चवनि था त खून जे कयल केस तां हथ खणो, न त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। असीं SSP नौशेरो फिरोज, IG सिंध, DIG ऐं ॿियनि मसवारनि खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची